न हुई जिथे बेईमान सजदो न कयो हुजे। पर अल्लाह के शैतान जो न रुकू पियो वणे न सजदो पियो वणे। शैतान जी काई इबादत रब के वणे कान भई जो त रब जे इल्म में हुयो त ही हरामी थींदो। बाबा रब के खबर हुई कि न? इन जे करे शैतान जी काई इबादत रब के वणे कान भई। पर हजरत उमर हथ में तलवार खणी करे निकतो आ तमाम मुसलमानन जी कायद। मुसलमानन जे रहबर मोहम्मद मुस्तफा के कत्ल करा तो वञा। पर अल्लाह के हजरत उमर जो यो हलन भी वणे पयो। अल्लाह के हजरत उमर जी या अदा भी वणे पई छो त रब जे इल्म में हुयो त अज उमर मुझे सोने जो गुलाम थी। फरमाए तो मां अचा पो रस्ते में एक मुसलमान मिली हो बनी ज़ोर कबीले जो। मुखे जो कावड़ में ॾिठई तलवार म्याण मां निकतल हुई या जहिड़े जी निशानी। हज़रत उमर के चयो उमर ख़ैर ताए केॾां पियो वञी। हज़रत उमर कावड़ गुस्से में चयो अना अक़तुल मुहम्मदा। मां वञा थो मुसलमानन जी कायद मोहम्मद मुस्तफा के कत्ल करण जे लाइ। अॼु मां फ़ैसिलो कयो आहे त मके में या उमर हूंदो या मोहम्मद हूंदो। तूने साहबी फरमा उमर चरियो त कोन थियो आहे तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे नबी जो मुक़ाबिलो करे सघीं। उमर उते पुलिस ऐं फ़ौज जो पहरो कोन अथई उते गार्डन जो पहरो कोन्हे। वल्लाहु यासिमुका मिनन नास। असांजे सोने मोहम्मद जी हिफ़ाज़त करण वारो रब पाण आहे। तोखे किथे आहे एतिरी ताक़त जो तूं असांजे मिठड़े मोहम्मद जो मुक़ाबिलो करे सघीं। असां मरी विया आहियूं पर मूं मां त जान छॾा। सभु चो सुभान अल्लाह। हा सही नबी जा सहाबी आहे। असांजा ॾा थोरा कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है। जलसन में वॾियूं पूजियूं ॾींदा ऐं नारा हणंदा। पर जंहिं महिल वक़्तु ईंदो आहे त इस्लाम ख़ातिर क़ुरान जे कानून ख़ातिर असां किताब ते ठपो बि न हणी सघूं। असां जहिड़ो बुज़दिल वञी दुनिया में असां बेज़मीर आहियूं। असा के 500 रुपया मिलंदा नी तो घोटकी जी चौक ते आलमन के घर ॾींदासीं। राशन जो कट्टो हिन खे ॾींदो नी त ही चौक ते बीह करे साहबा खे बि ॻाल्हायूं। बेज़मीर वो नबी जा साहबी आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान। 28 सिपारो सूरत मुजादला तो पढ़ा। रब फरमायो जड़ा वफादार साथी मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा के मिलिया अड़ा वफादार साथी दुनिया में कंखे ही न मिलिया। एड़ा वफादार हुआ कुरान तो वलौ कानू आबाअहुम पंहिंजा अबू अम्मा कुर्बान कयूं औ अबनाअहुम पंहिंजा बच्चा मोहम्मद मुस्तफा जी कदमन ते कुर्बान कयूं औ इख्वानहुम भाइर कुर्बान कयूं औ अशीरतहुम मिट माइट पंहिंजूं ज़ालूं कुर्बान कयूं। उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान। रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे साहबा जे
दिलनि खे मांझी हणी करे उन्हनि जे दिलनि ते ईमान जा ठप्पा हणी छॾियमि। उलाइक हिज़्बुल्लाह, शागिर्द त मोहम्मद मुस्तफ़ा जा, पर क़ुरान तो फरमाया फ़ौज अल्लाह जी। पाकिस्तान जे फ़ौज खे जेकॾहिं केरु ॻाल्हाए चवंदा यो मुल्क जो गद्दार आहे, त जेको नबी जे शागिर्दनि, नबी जे मुरीदनि, नबी साईं जे सहाबा रब जी फ़ौज खे ॻाल्हाए उहो 1000 दफ़ा वधीक मुल्क जो गद्दार आहे या न? सहाबा जहिड़ो केरु थी? दुनिया जो कोई यहूदी इं कोन थो चवे त मूसा जा साथी मूसा खां बेवफा। दुनिया जो कोई ईसाई इं कोन थो चवे त हज़रत ईसा जा हवारी ईसा खां बेवफा। दुनिया जो को हिंदू, को बागड़ी, को भील, को कोली वाणियो इं कोन थो चवे त चंद्रराम जा मुखी चंद्रराम खां बेवफा। दुनिया जो को मिर्ज़ाई इं कोन थो चए त मिर्ज़े गुलाम कादियानी जा ख़लीफ़ा मिर्ज़े खां बेवफा। पर हिकिड़ो ई मज़हब आहे दुनिया में जन अहल बैत जे मुहबत जो नारो हणी करे चयो त नबी जा सहाबी नबी खां बेवफा। चवंदा या कोन था चवनि? हालांकि एडी वफादारी के ग़ज़वे बदर के मौके ते 313 नबी से जा सहाबी हा। ओडो 1000 अबू जहल जा सिपाही हुआ हथियारनि सां। साईं जन मशवरो कयो जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे असां मदीने वापसि मोटूं, तयारी करे पोइ अचूं। खजिन जूं छड़ायूं, पेरनि में जुती कान आई, अगड़ियूं बदलूं। जीअं अॻे असां बचपन में पेरनि में अक जा पन ॿधी वरी अगड़ियूं बदलंदासीं त मथां पेर सड़नि। गुरबत इहा आहे। त हज़रत मिक़दाद उथी बीठो साईं जन खे अर्ज़ु कई, साईं मशवरो उन्हनि सां कबो आहे जन खे पंहिंजी जान प्यारी हुजे। असां त सभु कुझु कुर्बान कयोसीं, अबू अम्मा कुर्बान कयासीं, बच्चा कुर्बान कयासीं, भाइर कुर्बान कयासीं। हाणे इहा जान बची आहे, सिर्फ़ तव्हांजे आर्डर जी ज़रूरत आहे। तव्हां आर्डर कयो, तव्हांजे क़दमनि ते असां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं। असां मूसा जे साथियुनि वांगुरु कोन आहियूं जो चऊं त इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। ही त मूसा जा साथी आहे जो मूसा अलैहिस्सलाम खे चयूं त तूं ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो, असां हिते ई वेठा आहियूं। मुंहिंजा महबूब, असां तव्हांखे ईअं कोन चवंदासीं, असां त फ़ैसिलो कयो आहे त असां तव्हांजे आॾो विढ़ंदासीं, तव्हांजे पोयां विढ़ंदासीं, तव्हांजे सॼे जानू कुर्बान कंदासीं, खॿे जानू कुर्बान कंदासीं। जेसि ताईं असांजी जान में जान आहे महबूब, तोखे वार जेतिरी बि तकलीफ़ असां बर्दाश्त न कंदासीं। तूं आर्डर कर त ॾिस त असां पंहिंजूं जानूं कीअं था कुर्बान। असां त चऊं था त असांजो मौत मदीने थी, मदीने में मरूं। मदीने में छा आहे? भितियूं आहिनि, जबल ऐं पहाड़। पोइ बि चऊं था त असांजो मौत मदीने में थिए, बकी जे क़ब्रिस्तान में दफ़न थियूं। मन क़यामत जे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु आहे या न? छो त साईं जन उते दुनिया में त असांखे नबी साईं जो साथ नसीब न थी सघियो। नबी साईं जो साथ, नबी साईं जी मैयत नसीब थी। साहब
मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, वल्लज़ीना माहू जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु आहे, जन के नबी से जो साथ नसीब थियो उन्हनि ते तकलीफ़ूं केॾियूं आहिनि। कुराड़ी बीबी सुमैया 70 साल जी उम्र जी आहे, मथे जा वार छा थी विया, डंदड़ा भॼी पिया, जान जी खल लड़के पई, गोश्त ॻरियो। ज़ालिम अबू जहल उन जी हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधी, ॿी टंग ॿिए उठ सां ॿधी। सुमैया के चई सुमैया अञा भी वक्त अथई, पंहिंजी जान बचाया, ईमान बचा। बीबी सुमैया चयो ज़ालिम ही त हिकिड़ी जान आहे, मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरो रब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं कुर्बान कंदसि, पर मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ न छॾी। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, जन के नबी से जो साथ नसीब थियो, बस वो आराम में है, वो सुकून में है, उन्हनि ते का भी तकलीफ़ न आई। बिलाल के मक्के जे घिटन में गिरियो वियो, पथरेली ज़मीन, मक्के जी गर्मी जी तव्हांखे ख़बर आहे, जिस्म तां चटियूं लही वयूं, वात मां नक मां कननि मां खून जा फुहारा जारी थी विया। सरदार उमैया चयसि बिलाल हाणे भी वक्त अथई, मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ छॾ। हज़रत बिलाल फरमायो मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं कुर्बान कंदुसि, पर सोणे मोहम्मद मुस्तफ़ा जो मां साथ न छॾी। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, का भी अहिड़ी अज़ियत मौजूद न हुई जेका मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा खे न मिली हुई। जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं, जुल्म सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। असां त चऊं था त नबी से जे ज़माने में हुजूं हा, मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ ॾियूं हा। जीअं चांडे साहब चयो आहे, मोहम्मद जे दर जी कयां हा ग़ुलामी, तॾहिं जे हुजां हा कयां हा ख़ुदा में। असां तमन्ना त यादा कयूं त काश मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने में हुजूं।